नाज़िन अब्दुल रज़ाक जलबानी की रिपोर्ट वठी ज़िक्र कंदासीं जरवार जो। जरवार हयात पिताफ़ी ऐं यारुल शहर के मिलाईंदड़ रोड मुकम्मल तौर तबाह थी वियो आहे, जंहिं सबबि हादसा रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। रहवासियुनि रोड ठाहिण जो मुतालबो कयो आहे। इन हवाले सां पेश आहे वकार बोज़दार जी हीअ रिपोर्ट। जी बिल्कुल नाज़रीन, असीं इन वक्त जरवार ऐं हर पिताफ़ी मातल जो लिंक रोड से मौजूद आहियूं। ही लिंक रोड काफ़ी टाइम खां वठी जेको जमू हाल जो शिकार आहे। अचो त हितां जो इलाके वासी ऐं गुज़रंदड़ जेके माण्हू आहिनि हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, हुनजो वधीक छा चवणु आहे। ये रोड टुटो पियो आहे जरवार मीरपुर। ये जेको पंधु आहे 20 मिंट जो पंधु आहे या 15 मिंट जो, या कलाक लॻी थो वञे। बिल्कुलु रोड खस्ता हाल थियो पियो आहे। 5 साल थी विया आहिनि, कंहिं हथ बि न लाथो आहे रोड खे। महिरबानी कई वञे, असां हुकूमत खे अपील था कयूं त हीअ रोड ठाहे ॾिनो वञे। हे रोड ॾिसो त रोड जो हालत मज़े जो आहे को सफ़ा जरवार तक ख़तम लॻो पियो आहे। वो गवर्नमेंट के मुरादरी शाह के अपील आहे त बाबा इहो रोड असांखे ठवाए ॾियनि। छो माना इहो आहे अचमन आहे बोज़ार खान रहमत खान जा ॿिया नूर खान पंहिंजा इहे सॼनि जा महर खान या हितां गुज़रंदा आहिनि। इन्हनि खे बि अपील आहे त महिरबानी करे रोड जरवार जो ठाहे। पर ही रोड जेको जरवार आहे मीरपुर हयात पिताफ़ी वारो इंतिहाई नाज़ुक क्रिटिकल कंडीशन तव्हां ॾिसी सघो था। त मरीज़ जेके ईंदा आहिनि या उहे त ईअं सम्झो मीरपुर पहुची बि नथा सघनि, रस्ते में मरी था वञनि। ऐं ॿियो वरी इहे जेका हालत ॾिसो था पिया, गाॾियूं हर वक़्तु पंचर चपे चपे ते तव्हां ॾिसी सघो था त इहे पंचर वारा वेठा आहिनि। इन जे करे त रोड रस्ता ऐं ख़ुदारा कोशिशि कयो जेतिरो थी सघे आला अमलदारनि या जेके बि हितां जा लोकल सरदार आहिनि उन्हनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे हीउ रोड रस्तो ठाराए ॾियनि। असांखे मुसीबत थी वई आहे, हिते रोड बि न आहिनि। असांजा तारीख़ हिते रिक्शा बि पंचर थियनि पिया, लोड वारी गाॾी आहे। असां ग़रीब माण्हू कंहिंखे दान ॾियूं था, मथे अप्लाई कयूं था, कोई ॿुधे बि नथो। महिरबानी कयो असां सां इहा कोशिशि कयो, असांखे रोड खपे। हिन रोड खे काफ़ी टाइम गुज़री वियो आहे, तक़रीबन 2-2.5 साल गुज़री विया आहिनि, रोड ठही न आहे। असां मज़ूर माण्हू जेके कमायूं था, 800 कमायूं था या 500 कमायूं था, पंचरनि में लॻी वञे थो। असां पंहिंजे बचड़नि खे छा करायूं। महिरबानी कयो असां सां मदद कयो, रोड ठाहे वञे। ॾिसो था रोड जो हाल सफ़ा ख़राब थी चुको आहे। असांखे स्कूल अचण वञण में बि वॾी तकलीफ़ आहे। माण्हू बि वॾा आहिनि, रोड ठहाइण जी अपील करनि था, पर सरकार अञा ताईं कोई कमु न करे। महिरबानी करे असांखे रोड ठहाए। जी बिल्कुलु, तव्हां हितां जा इलाके वासियुनि जा ऐं मुसाफ़िरनि जा वीचार ॿुधा। हिननि गवर्नमेंट खां मुतालबो कयो फौरन जेको जरवार मीरपुर मातलो हयात पिताफ़ी जेको लिंक रोड आहे उहो असांखे ठाहियो ॾिनो वञे, जीअं त हितां जेके माण्हू आहिनि उहो सही नमूने गुज़र सफ़र कनि। कैमरा टीम सां गॾु वकार बोज़ार, धरती टीवी न्यूज़, हयात पिताफ़ी।